बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ख़िताब दौरान चयो त अपोज़िशन इस्टेब्लिशमेंट जा पेर पकड़े ज़बरदस्ती मुदाख़लत कराए रही आहे। हारियुनि जे मुआशी क़तलाम जो एहतिसाब थियणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़िताब दौरान अपोज़िशन पारां एहतिजाज बि कयो वियो। ॻाल्हियूं हक़ीक़ी आज़ादी जी कनि था पर ॻाल्हियूं पेर पकड़ण जूं कनि था। बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कयो आहे। संदसि चवणो त अपोज़िशन ॼाणे थी त कंहिंजा पेर पकड़णा आहिनि, इन करे सियासतदाननि सां ॻाल्हि नथी करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर दौरान अपोज़िशन मेंबर्स नारेबाज़ी कई। बिलावल जो चवणो त पहिरियां पंजाब खे बोज़दार जो तोहफ़ो ॾिनो वियो, हिन भेरे ख़ैबर पख्तूनख्वा खे अहिड़े क़िस्म जो वॾो वज़ीर ॾिनो वियो आहे। ॿुधायो त ख़ैबर पख्तूनख्वा जो ॾोह कहिड़ो आहे। अली अमीन गंडापुर खे कंहिं ॿिए वॾो वज़ीर बणायो, उन जी सुठी सेटिंग आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब दौरान चयो त वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर उन्हनि जो सुठो ॿारु आहे। PTI बानी खे ॾेखारण जे लाइ हवाई फायरिंग कंदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कणिक जी एक्सपोर्ट तां फ़ौरी तौर पाबंदी हटाई वञे। वज़ीर आज़म खां हुन इहो मुतालबो कयो। वफ़ाक़ी सरकार पारां कणिक इम्पोर्ट करण सबबि सिंध कणिक जी ख़रीदारी घटि कई। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ख़िताब दौरान चयो त ॿुधायो वञे त अवाम जा पैसा कणिक जी इम्पोर्ट ते छो ख़र्च कया विया। हुकूमत कमेटी खेॾणु बंदि करे कणिक इम्पोर्ट करण वारे स्कैंडल जे ज़िम्मेवारनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हारियुनि जे मुआशी क़तलाम जो एहतिसाब थियणु घुरिजे। हुकूमत खे जेको फ़ैसिलो करणो आहे उहो सुभाणे बदिरां अॼु करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त हारियुनि खे नुक़सानु नाअहल अण चूंडियल ऐं ग़ैर जमहूरी माण्हुनि जे क़दमनि सबबि पहुतो आहे। क़ौमी असेंबली जे इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कयो। संदसि ख़िताब दौरान अपोज़िशन पारां सख़्तु नारेबाज़ी कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त अपोज़िशन इस्टेब्लिशमेंट जा पेर पकड़े ज़बरदस्ती मुदाख़लत कराए रही आहे। अपोज़िशन ॻाल्हि आइन जी बालादस्तीअ जी करे थी, पर उनखे ॻाल्हियूं इस्टेब्लिशमेंट सां करणियूं आहिनि। ॻाल्हियूं हक़ीक़ी आज़ादी जूं कनि था पर ॻाल्हियूं पेर पकड़ण जूं कनि था।